الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه الكريم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين درود شریف بلند آواز اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين.
वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व सादाते उज़्ज़ाम, हाज़रीनो नाज़रीनो सामईन बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, दोस्तों, अजीजों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी हिकायत सगोरी जो हिकिड़ो मुख़्तसर हिस्सो अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत करण जो शर्फ़ हासिल कयो आहे। अवां खे मालूम आहे त ही अॼोको प्रोग्राम, अॼोको जलसो कहिड़े सिलसिले में आहे, तव्हां खे सभु ख़बर आहे। फ़क़ीर खे हुकुम आहे त तव्हां कुझु माण्हुनि खे, जमायत खे अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जो पैगाम ॿुधायो, जंहिंमें असांजे इस्लाह जी ज़रूरत आहे। हिक पासे बुनियादी ॻाल्हि आहे इंसान जे अक़ीदे जो बहितर हुजणु, उन खां बाद में ॿिए नंबर ते आहे इंसान जो अमल बहितर हुजणु। अक़ीदो ऐं अमल मुस्लमान मोमिन जे लाइ लाज़िम ऐं मलज़ूम आहिनि। जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो अक़ीदो तमामु भलो आहे पर अमल जे मामले में सुस्त आहे त बि मज़ो न आहे। पर जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो अमल तमामु घणो भलो आहे पर अक़ीदे में हुनखे खलल आहे त बि उन जी कामयाबी, हुन जी तरक़ी, हुन जी भलाई अल्लाह पाक जे दरगाह में रुकियल आहे। तंहिंजे करे असां अक़ीदे ते बि ज़रा तवजो कयूं ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे अमल ते बि तवजो ॾियूं। जेकॾहिं असांजो ऐं तव्हांजो अल्लाह जे फज़ल सां अक़ीदो बहितर थी पवे ऐं उन सां गॾु अमल बि भलो थी पवे त पोइ त खीर त अॻे ई आहे, वरी हुन में खंडु पइजी वञे त वधीक लज़ीज़ थी पवंदो आहे। मोमिन मुस्लमान जे लाइ अक़ीदे जो बहितर हुजण बि ज़रूरी आहे त अमल जो हुजण बि ज़रूरी आहे। मां इन्हनि ॿिनि मौज़ूअनि ते तव्हांजे आॾो चंद ॻाल्हियूं कंदुसि, जेतिरो अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾिनी ऐं जेतिरो वरी अल्लाह ताला तव्हांखे वेहण जी ताक़त अता फरमाई। अल्लाह सही जल्ल जलालु अमन वालू खां दुआ कयो, ख़ुदा ताला मूंखे हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह ताला तव्हां असांजी ही हाज़रीअ जो की क़बूल फरमाए ऐं जंहिं मरहूम जे ईसाले सवाब जे लाइ ही अॼोकी महफ़िल क़ाइम थी आहे, अल्लाह ताला हुनखे जन्नत में आला मक़ाम अता फरमाए, उन जा सगीरा ऐं कबीरा गुनाह माफ़ फरमाए ऐं उन जे औलाद खे ख़ुदा तबारक व तआला नेक ऐं सालिह बनाए। अल्लाह से तव्हां असां खे बि हर मुसीबत खां महफ़ूज़ फरमाए। अल्लाह सही जे कलामे पाक जी जेका मूं आयत सॻोरी तिलावत कई आहे उन जो तर्जुमो अर्ज़ कयां, उन खां बाद में ॿ टे ॻाल्हियूं जेके अल्लाह से मूंखे चवरायूं। पर हाणे तव्हां हेतिरा सारा गॾु थिया आहियो, माशाअल्लाह हिकिड़े ई धक में हज़ारनि जे तादाद में दुरूद थी वेंदो। सभई सलात पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मूं पे चयो त हेॾी ख़ल्क़ा तव्हां आसमान खणी ॾींदव, अला छो डरिया आहियो? सभई पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि अची वई, अल्लाह सी कुरान में फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीन आमनू सल्लू, ऐ ईमान वारो तव्हां मुंहिंजे हबीब ते सलात पढ़ो, वसल्लिमू, ऐं मुंहिंजे महबूब ते सलाम बि पढ़ो।
अग में चई त मां भी पढ़ा थो मलाइकनि सां गॾिजी थो पढ़ा। अल्लाह सी फरमाया तो मां भी पढ़ा थो पर मलाइकनि सां गॾिजी। अवां भी पढ़ो, सलात भी पढ़ो, सलाम भी पढ़ो। हाणे जॾहिं अल्लाह ताला चवे थो सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, त तव्हां छा चवंदा आहियो? अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। कीअं? मां चवां साईं मौली नूर मोहम्मद खे, मौली साहब नूर मोहम्मद मूंखे पाणी पीआर। मौली साहब वरी मूंखे चवे पाणी पीआर तूं मूंखे। अब समझो था? मौलाना नूर मोहम्मद साहब मूंखे पाणी पीआरियो। जवाब में वरी साईं छा चवे? तूं मूंखे पाणी पीआर। न को हो पीए न को मां पीआ। अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। अल्लाह ताला ऐं उन जा मलाइक सोने नबी करीम ते सलात पढ़नि था ऐं पढ़ंदा रहंदा। या अय्युहल्लज़ीना आमनू, अल्लाह ताला फरमाए थो ऐं ईमान वारो सल्लू अलैहि, अवां मुंहिंजे महबूब करीम ते सलात पढ़ो। वसल्लिमू, ऐं मुंहिंजे महबूब पाक ते सलाम पढ़ो। अल्लाह ताला असांखे थो चवे सलात पढ़ो, सलाम पढ़ो। असां वरी छा था चऊं? अल्लाहुम्मा सल्लि अला, मौला तू पढ़। समझी विया हूंदव? पोइ भला बस कयां, सम्झाइण आयो आहियां। अब अल्लाहुम्मा सल्लि अला जी माना आहे ऐं मुंहिंजा मौला तू मुंहिंजे नबी ते सलात पढ़। अल्लाहुम्मा माना या अल्लाह। चओ ॾाढे चओ, अञा ॾाढे चओ। अल्लाहुम्मा या अल्लाह सल्लि अला सय्यदना, असांजे साईं सरदार मुस्तफा ते तू सलात पढ़। अल्लाह ताला चवे या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि, ऐं ईमान वारो तव्हां मुंहिंजे मुस्तफा ते सलात पढ़ो ऐं मुंहिंजे नबी करीम ते सलाम पढ़ो। पर अल्लाह ताला जे हुक्म खां पोइ असां वरी छा था चऊं? अल्लाह साईं तू पढ़। समझ में ॻाल्हि नथी अचे। छो था ईअं चऊं? छाजे करे था ईअं चऊं? इन में कहिड़ी हिकमत आहे? अल्लाह ताला चवे तव्हां पढ़ो, तव्हां वरी चओ अल्लाह साईं तूं पढ़। असल ॻाल्हि आहे इहा जेका अल्लाहुम्मा सल्लि अला सलात असां पढ़ूं था। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी ॿुधण खां बाद में या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा ॿुधण खां बाद में असां जेका चऊं था अल्लाहुम्मा सल्लि अला, इहा न को मौलाना मोहम्मद साहब जी ठहियल आहे, न का मौलाना नूर मोहम्मद जी ठहियल आहे, न का मां फ़क़ीर अब्दुर रहीम जी ठहियल आहे। इहो सलात जो तरीक़ो ख़ुदि मुंहिंजे मदीने वारे मुस्तफ़ा सेखारियो आहे। हदीस में ईंदो आहे सहाबा किराम पुछो ऐं मुंहिंजा सोना नबी अवां जे मथां सलात कीअं पढ़जे ऐं अवां जे मथां सलाम कीअं पढ़जे। मुंहिंजे महबूब पाक जी बुखारी शरीफ़ में हदीस आहे, पाण फरमाइनि था चवंदा कि अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। इहो जेको अल्लाहुम्मा जो लफ़्ज़ आहे, या अल्लाह तू पढ़, या अल्लाह तू पढ़, इहो असां मौलविन कोन ठाहियो आहे, ख़ुदि मदीने वारे साईं ॿुधायो आहे। इन जो मतिलब छा?
इन जो मतिलब छा? अल्लाह चवे तव्हां पढ़ो, तव्हां चओ अल्लाह सिंह तूं पढ़। इहो त भला सुवाल सम्झ में त अचेव थो न, जवाब हाणे तव्हांखे ॿुधायां थो, ठरी पवंदो। तव्हांखे जवाब ॿुधाईंदुसि, तव्हां ख़ुशि थी वेंदो। अल्लाह ताला असांखे फरमायो तव्हां मुंहिंजे महबूब पाक ते सलात तव्हां पढ़ो। असां चयोसीं मुंहिंजा मौला अल्लाहुम्मा सल्लि अला तूं पढ़। इन जो मतिलब इहो आहे त सलात शरीफ़ जो हक़ असां सॼी ज़िंदगी पढ़ो। को माण्हू लख पढ़े, को 10 लख पढ़े, को करोड़ पढ़े, को 3 करोड़ पढ़े। अहिड़ा अहिड़ा बि अल्लाह जा ख़ुशकिस्मत माना आहिनि जन सारी ज़िंदगी मुंहिंजे महबूब पाक ते सलात पढ़ी। मुंहिंजा दोस्तो हुननि जी आदत थी वई, जंहिंमहिल मरण जो टाइम आयो, सकरात थी, हुनखे बिस्तरे ते मिट माइट सुम्हारनि था त हाणे हिन जो दम परवास थो थिए पियो, पर हुनजी ज़ुबान मुंहिंजा दोस्त अहिड़ी त सॼी ज़िंदगी महबूब जे सलात सां ठही वई जो मरण वारे टाइम ते बि सलात पियो पढ़े। जहान छॾण वारे टाइम ते, दुनिया मां बुरके मटाइण वारे टाइम ते बि हुनजी आदत जो सलात शरीफ़ जी हुई न, त उन टाइम ते बि सलात पियो पढ़े महबूब पाक जे मथां। माण्हू पिया चवनि हे हाणे त मरे थो, सकरात आहे, मौत जी सख़्ती आहे, पर हुनखे मुस्तफ़ा जे दुरूद सां अहिड़ी मोहबत हुई जो न को मौत यादि, न को मलकुल मौत यादि, न को सकरात यादि, हुन टाइम ते बि मुस्तफ़ा जो दुरूद पियो पढ़े। वरी करोड़ दफ़ा पढ़े, 100 साल पढ़े, सॼी ज़िंदगी पढ़े, हमेशह पढ़े। हिकु ज़बान छा, जेतिरा तुंहिंजा मथे में वार आहिनि, इन वारनि जेतिरियूं अल्लाह तोखे ज़बानूं ॾे, उन्हनि ज़बानुनि सां 100 साल पढ़ त बि अल्लाह पाक जे महबूब जे दुरूद जो हक़ अदा नथो थी सघे। छा चए बाबा? मुस्तफ़ा जे दुरूद जो हक़, ॾाढे चो मुस्तफ़ा जे दुरूद जो हक़। जॾहिं हक़ अदा नथा करे सघूं, लख पढ़ूं, 5 लख पढ़ूं, करोड़ पढ़ूं, 10 करोड़ पढ़ूं, इहो हक़ नथो अदा थिए। अल्लाह ताला असांखे चयो सलात पढ़ो मुंहिंजे सोणे ते। असां चयोसीं मौला असां खां हक़ अदा कोन थींदो, तूं मुस्तफ़ा ते दुरूद पढ़। या इलाहल आलमीन, इहो हक़ असां खां अदा कोन थी सघंदो। असां सारी ज़िंदगी पढ़ूं, हमेशह पढ़ूं, गॾिजी पढ़ूं, अकेला पढ़ूं, जलसन में पढ़ूं, घरनि में पढ़ूं, मस्जिदनि में पढ़ूं, जुमे ते पढ़ूं, ईद नमाज़ ते पढ़ूं, ख़ैर ख़ैरात में पढ़ूं, किथे बि पढ़ूं। या इलाहल आलमीन, असां सारी ज़िंदगी तुंहिंजे हबीब करीम जे मथां दुरूद पढ़ूं। असां मुस्तफ़ा पाक जे मथां सलातो सलाम जो हक़ अदा कोन था करे सघूं। असां तोखे अर्ज़ु कयूं था, तूं तो चवीं मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ो, असां था चऊं अल्लाहुम्मा ओ मुंहिंजा मौला तूं पढ़ जो तूं मुस्तफ़ा जे दुरूद जो हक़ अदा कंदे। हाणे सम्झ में आयो? वाह, तो मथे खणी ॿुधायो, सम्झ में आयो न? त असांखे अल्लाह साईं चवे सल्लू अलैहि वसल्लिमू, असां चऊंसि अल्लाहुम्मा सल्लि अला, मौला तूं पढ़। इन जो मक़सदु इहो आहे त तो हुकुम त कयो आहे त मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ो। असां केतिरो बि पढ़ंदासीं हक़ अदा कोन थींदो। हाणे मालिक तूं ॼाण, दुरूद बि तुंहिंजो, मुस्तफ़ा बि तुंहिंजो, पढ़ बि तूं, जीअं वणई तीअं मुंहिंजे हबीब ते सलातो सलाम मोकिल। कुझु बि खणी कयो, छा बि खणी कयो, अवांजी सॼी ज़िंदगी हेॾे होॾे थी वञे, हबीबनि करीमनि जे दुरूद जो हक़ नथो अदा थी सघे। अॻिते हलो, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद, ऐं मुंहिंजा मौला असांजे महबूब ते सलात मोकिल। पर अॻिते छा चवंदो? कमा सल्लैत अला इब्राहीम, मौला मुस्तफ़ा ते अहिड़ी सलात पढ़, अहिड़ी पढ़, ईअं पढ़ जीअं इब्राहीम ऐं इब्राहीम जे औलाद ते पढ़ी थी। इन जे बारे में बि आलिमनि लिखियो आहे त नबी पाक जेका हिते मुशाबिहत ॾिनी आहे त इब्राहीम जे दुरूद जहिड़ो इब्राहीम ते ऐं इब्राहीम जे आल ते दुरूद पढ़ियो हुई, अहिड़ो दुरूद मुंहिंजे हबीब ते बि पढ़।
इन्ही में भला नबी पाक आदम जो नालो कोन खयो आहे, हुजूर करीम शीस नबीअ जो नालो कोन खयो आहे, मुंहिंजे सोणे नबी करीम अलैहिस्सलाम नूह नबीअ जो नालो कोन खयो आहे, दाऊद अलैहिस्सलाम जो नालो कोन खयो आहे। 1,24,000 नबी गुज़रिया, मुंहिंजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इस्माईल जी औलाद आहे, पर इस्माईल जो बि नालो कोन खयो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इस्माईल अलैहिस्सलाम जो भाउ आहे इसहाक अलैहिस्सलाम, उन जो बि नालो कोन खयो आहे। हज़रत इसहाक जो फर्ज़ंद याकूब अलैहिस्सलाम, उन जो बि मुंहिंजे सोणे नबी नालो कोन खयो आहे। हज़रत याकूब जो फर्ज़ंद सोणो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम, उन जो बि मुंहिंजे सोणे नबी पाक नालो कोन खयो आहे। सोणे मूसा ईसा जो बि नालो कोन खयो आहे। 1,24,000 नबी आया, इहे मुस्तफ़ा कोन चो मोला अहिड़ी सलात जहिड़ी आदम ते, नूह ते, सुलेमान ते, दाऊद ते अहिड़ी सलात पढ़, कईं जो नालो मुस्तफ़ा कोन थो खणे, जे नालो खणे थो त सोणे इब्राहीम जो खणे थो। छो अल इंसान अबीदुल इहसान पहाको आहे। जी सिंधी में तव्हांजे इलाइक़े में लासी ॿोली में तव्हां पहाका ॾींदा हूंदव, मिसाल ॾींदा हूंदव। अरबी जो बि मिसाल आहे त इंसान हमेशह एहसान जो ग़ुलाम आहे, यानी जंहिं ते हिकिड़ो दफ़ो एहसान कबो आहे त उहो माण्हू हमेशह हमेशह उन जी ग़ुलामी ॾींदो आहे। यार हिन मुंहिंजे पुट खे नौकरी वठी ॾिनी, एहसान कयईं। यार हिन मूंखे रोड वठी ॾिनो, एहसान कयईं। बाबा मुंहिंजे ॻोठ में यार स्कूल कोन हो, हिन मूंखे स्कूल वठी ॾिनो आहे। हिन मुंहिंजे ॻोठ में अस्पताल कान ही, अस्पताल वठी ॾिनी आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं कंहिं ते को थोरो कबो आहे त उहो माण्हू सॼी ज़िंदगी हुनजो एहसान मंद रहंदो आहे, उनजो थोरो पियो ॻाईंदो आहे, उनजी ग़ुलामी कंदो आहे। त इंसान एहसान जो ग़ुलाम आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम ॿियनि नबियनि जो नालो नथो खणे, रुगो इब्राहीम जो नालो छो थो खणे? अचु त ॿुधायां। सलात पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। असल ॻाल्हि इहा आहे त जंहिंमहिल मुंहिंजो सोनो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते पे वियो, चओ सुभान अल्लाह। हबीब जे मेराज खे मञो था? जिस्म सां या निंड में? जागंदे या निंड में? जिस्म सां या रूह सां? हा, इहो अक़ीदो सही कजो। हिकिड़ी जमायत आहे निभागी, हा उहे चवनि था त न निंड पियो हो, ख्वाब ॾिठो हुई, पोइ ख्वाब जी सूरत में वियो हो, जागी किथे वियो हो? ऐं जिस्म सां बि कोन वियो हो, रूह सां वियो हो। मां तो चवां त बेवकूफ़नि खे ख़ुदा अकुल ॾिनो कोन्हे, ख़ुदा छॾियो अथनि अकुल खसे। जेकॾहिं महबूब करीम चवे हा राति जो मके जे मुशरिकनि खे सुबुह जो, बाबा मां राति ख्वाब लधो आहे, अर्शनि ते वियो आहियां, मलाइकनि सां मिलियो आहियां, जन्नत घुमी आयो आहियां, मोटी आयो आहियां, त काफ़र इनकार कनी कोन हा। चवंदा ख्वाब लधो अथई। ऐं ख्वाब जो तव्हां हिते सुता पिया हो, वली मोहम्मद खान जे ॻोठ में ख्वाब पिया लहो त मां कराची घुमी आहियां, को पियो चयो मां खुशदार गुडबो आहे, को चयो मां कोटा घुमी आयो आहियां। सुबुह जो ॿुधाए तव्हां चवंदो हा बा ठीकु आहे, कोई इनकार कोन्हे, थी सघे थो ख्वाब आहे। मके जे मुशरिकनि नबी पाक जे मेराज जो इनकार जेकॾहिं कयो, जेकॾहिं ख्वाब हुजे हा, ख्वाब हुजे हा तो इनकार कनी कोन हा, चवंदा ख्वाब में वञिबो आहे। पर मके जे मुशरिकनि जे इनकार मां साबित आहे त मुहम्मद करीम जिस्म सां वञण जी दावा कई हुई। सही तो चवां ग़लति तो चवां? हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। जेकॾहिं नबी करीम जी ज़ात बाबरकात दावा कनि हा त मां ख्वाब में वियो आहियां, त मुंहिंजा काफ़र इनकार ई कोन कनि हा। हुननि इनकार मुंहिंजे नबी करीम जे जिस्मानी मेराज जो कयो हो। हू चवनि पिया त 1500 मील मके खां शाम जो मुल्क बैतुल मक़दस परे आहे,
1500 मैल खे रातो रात को सवारी अहिड़ी आहे ई कान का। अॼुकल्ह कारूं आहिनि, मोटरूं आहिनि, वॾियूं गाॾियूं आहिनि, वॾा वॾा पिजारा आहिनि, लैंड क्रूज़र आहिनि, वीगो गाॾियूं आहिनि, हवाई जहाज़ आहिनि, उहे अची वञी सघनि था पिया। पर उन ज़माने में सवारी या त उठ जी ही या वरी घोड़े जी सवारी हुई। सुवाल ई कोन थो पैदा थिए जो 1500 मैल वञे वरी 1500 मैल रातो रात मोटी अचे। महबूब पाक जे इनकार कयो त थी नथो सघे पियो। इहो इन्हीअ जे करे इनकार कयो हुयऊं जो मुहम्मद मुस्तफ़ा पाण पंहिंजी ज़ुबान सां चयो हो त मां जिस्म सां वियो आहियां। छा सां वियो आहियां? पोइ असां नबी पाक जी ॻाल्हि मल्यो या मुलनि जी? ॾाढे कोन था चओ। यारी त न रखी अथव न, ख़ुदा बचाईंदो। चओ आमीन। हुननि निभागनि जो अक़ीदो आहे त नबी करीम जी ज़ात जिस्म सां कोन वियो हो ऐं महबूब ख्वाब लधो हो। हुज़ूर रूहानी तरह वियो हो, जिस्मानी तरह कोन वियो हो। मां चवां थो बेवकूफ़ो जेकॾहिं तव्हां काफ़रनि जी ॻाल्हि ते गौर कयो हा न, काफ़र इनकार कनि जिस्मानी तरह वञण जो, रूहानी तरह जो न, ख्वाब जो इनकार कोन था कनि। हबीब जिस्म जी ॻाल्हि कई तॾहिं इनकार कयो। काफ़रनि इनकार कयो, अबू बकर सिद्दीक़ इक़रार कयो। हाणे बस ॻाल्हि हिकिड़ी आहे, या त काफ़रनि वारो अक़ीदो धारियो या सिद्दीक़ वारो धारियो। कहिड़ो धारीबो? काफ़रनि कयो हो इनकार। पोइ तूं जेकॾहिं इनकारी जमात सां हूंदे त पोइ तूं अब काफ़रनि वारी जमात मां आहे। ऐं इक़रार कयो हो मुस्तफ़ा जे सिद्दीक़ अकबर। उनखे सिद्दीक़ सिदाकत वारो बि इन जो लक़ब इन करे मिलियो हो जो महबूब मेराज तां मोटियो। अल्लाह ताला खे चई मौला इहो मेराज जो किसो लिकायां या ॿुधायां? कंहिंखे चई? अल्लाह खे। या अल्लाह इहो जेको तो मूंखे मेराज करायो आहे इहो लिकायां या ॿुधायां? अल्लाह ताला फरमायो त लिकाइबो छो, ॿुधाइबो। मौला हुज़ूर खे उन टाइम ते ई ख़दशो हुयो त कीअं मञींदा? 1500 पंध मैल वञण जो, 1500 वरी मोटण जो। इहो जे ॿुधाईंदुसि केरु मञींदो? अल्लाह ताला जल जलालहू अमन वारो फरमायो को मञे न मञे पर तुंहिंजो सिद्दीक़ अकबर मञंदो। अबू बकर सिद्दीक़ खे शर्फा, अबू बकर सिद्दीक़ खे फज़ीलत आहे। इहो तुंहिंजे मेराज जो इक़रार कंदो, ॿिया सभु इनकार कनि पर अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात खे सिद्दीक़ मां अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे मेराज जे तस्दीक़ जे करे चवां थो तुंहिंजे मेराज जी तस्दीक़ कंदो। हेॾे निहारियो। हाणे तव्हांजो असांजो अक़ीदो कहिड़ो आहे त मुस्तफ़ा जिस्म सां विया। चओ मुस्तफ़ा ॾाढो चओ छा सां विया? ऐं ईअं चओ त जाॻंदे विया। जिस्म मुबारक सां बि विया पर जाॻंदे बि विया। पाण महबूब पाक जी नबियनि सां मुलाक़ात थी, पहिरें आसमान ते ईसा सां ऐं यहया अलैहिस्सलाम सां। मरहबा, भले आए सोना। वञी थो छा? वञा थो। ॿिए आसमान ते, टे आसमान ते, वरी चौथे आसमान ते नबी मिलंदा विया। बसि रुगो भले आए, मरहबा, भले आए, ख़ुशां, भले आए। हज़रत मूसा सां मुलाक़ात थी, भले आए, मरहबा, ईअं हलंदा पिया वञनि। जमल इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो मरहबन बिइब्न सालिह व नबी सालिह। मुंहिंजे बचड़े इब्राहिम अलैहिस्सलाम जो तो मुंहिंजे पुटड़े बचड़े जो तो मुस्तफ़ा इब्राहिम जी औलाद आहे। मुंहिंजे पुटड़े मुंहिंजे बचड़े हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा खे मरहबा हुजे, सालिह नबी खे मरहबा हुजे। इहे चवण खां बाद में जमल हज़रत मुस्तफ़ा ॾाढे इब्राहिम सां मिली मथे रवानो थियो त महबूब करीम जे उम्मत जे लाइ हिकिड़े इब्राहिम, मूसा न, हारून न, हज़रत ईसा न, हज़रत यहया न, हज़रत आदम बि न, कंहिं बि नबी न, हिकिड़े इब्राहिम अलैहिस्सलाम चयो ओ मुंहिंजा मौला हे तुंहिंजो महबूब आहे जेके तूं मेराज त करायो आहे, पर मुंहिंजा मौला मां तो
तोखे हिन जे उम्मत जी बि पारत कयां थो हिन महबूब करीम जे हथ में उम्मत जी वाह गॾिजां जंहिंजी मुहम्मद शफ़ाअत करे सो जन्नत में वञे जंहिंजी